जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों, कतीअ मां हले पियो तंहिंजा सुबुह जो प्रभात वेले सनानु पाणी करे श्री भगवान जी हरि कीर्तन कबो आहे ऐं मंगला झांकी इत्यादि करे पुण्य लाभ कमाइबो आहे। इनखे वठी करे श्री अमरापुर दरबार जे अंदर भी नित्य प्रभात फेरी भी हले। जी हाँ दोस्तों, श्री अमरापुर धाम में पवित्र स्थान श्री अमरापुर दरबार में नित्य प्रभात फेरी हले पई, जेकी संत स्वयं प्रभात फेरी ते निकिरनि। तंहिंसां गॾु सैकड़ों न आबितो हज़ारों दर्शनार्थी आहिनि जेका अनुयायी आहिनि, उहे बि प्रभात फेरी में भाग वठंदा आहिनि ऐं सतगुरु साईं टेऊंराम जी जे मंत्र जो उच्चारण, सतगुरु स्वामी सर्वानंद जी महाराज जे नाम जो उच्चारण ऐं तंहिंजे अलावा भगवान जे नाले जो उच्चारण कंदे इहा प्रभात फेरी थींदी आहे। इहा रोज़ सुबुह जो 6 खां 7 नियमित थींदी आहे। दोस्तों, श्री अमरापुर दरबार जी अगर ॻाल्हि करूं तो इहो सिंधी समाज जो हिकिड़ो अहिड़ो आश्रम आहे जंहिंमें पंहिंजे सनातन खे वठी करे ॾाढी सुठी जेकी चीज जेकी शिक्षा ऐं दीक्षा दी वेंदी आहे। दोस्तों, श्री अमरापुर दरबार जी ॻाल्हि करूं तो ये हिंदुस्तान में इन जी हिकु न बि तो कई शाखाऊं आहिनि, हर जॻह ते आहिनि ऐं श्री अमरापुर दरबार जे अंदरि हर हिकु त्योहार हर्षोल्लास सां गॾु मल्हायो वेंदो आहे। उन जे बारे में पूरी जानकारी संतनि पारां ॾी वेंदी आहे। इहो अहिड़ो स्थान आहे जिते संत स्वयं पंहिंजे अनुयायियुनि सां गॾु उहो त्योहार ॾाढे हर्षोल्लास सां गॾु मल्हाईंदा आहिनि, चाहे पोइ उहा ॾियारी हुजे, चाहे राखी हुजे, चाहे को बि अहिड़ो वॾो वार त्योहार हुजे, उनखे श्री अमरापुर दरबार ॾाढे हर्षोल्लास सां गॾु मल्हाईंदो आहे। ऐं पूरे हिंदुस्तान न अभी तो पूरे वर्ल्ड में इहो एकमात्र अहिड़ो स्थान आहे श्री अमरापुर दरबार जिते सनातन धर्म जे बारे में विस्तृत जानकारी मिलंदी आहे। सनातन रीति नीति हर हिकु बारे में विस्तृत संत इन जी जानकारी ॾींदा आहिनि। को बि अहिड़ो वार त्योहार अचे, चाहे जन्माष्टमी हुजे, चाहे ॾियारी हुजे, चाहे कहिड़ो बि अहिड़ो को वॾो त्योहार अचे तो उन जे बारे में संत उते वेही करे खुलासे में इन जी पूरी जानकारी ॾींदा आहिनि, उन जे बारे में ॿुधाईंदा आहिनि, जंहिंसां की सभिनि असां माण्हुनि खे हिकिड़ो सुठो जेको चीज़ आहे न शिक्षा ऐं दीक्षा मिलंदी आहे। ऐं सिंधी समाचार राजस्थान समस्त सिंधी समाज ना बि तो सभिनि खे अपील तो करे कि सभिनि खे वधीक मां वधीक संख्या में श्री अमरापुर दरबार में वञिणो घुरिजे ऐं पंहिंजे नंढे ॿारनि खे, युवा पीढ़ी खे त ख़ासि करे इन दरबार में जोड़णो घुरिजे। छोकी हिते हर हिकु जेकी चीज़ आहे न पंहिंजे धार्मिक जेका आयोजन थींदा आहिनि, कहिड़ा बि वार त्योहार हुजनि या कहिड़ा बि वार त्योहार हुजनि या वॾा ॾींहं हुजनि, उन्हनि जे बारे में संत उन जी विस्तृत जानकारी ॾींदा आहिनि त युवा पीढ़ी खे इन दरबार सां, चाहे नंढा हुजनि चाहे वॾा, ॿारनि खे हिन दरबार सां जुड़णो घुरिजे ताकि उन्हनि खे इहो ज्ञान रहे सनातन जे प्रति। जेका पाण हिंदुत्व आहियूं, जेका हिंदुत्व सिंधी आहियूं, त उन्हनि खे हिन जानकारी लाइ करे त ख़ासि करे श्री अमरापुर दरबार खां जुड़णो घुरिजे ताकि युवा पीढ़ी खे, नंढनि वॾनि खे सभिनि खे ध्यानु रहे कि असां को बि त्योहार मल्हायूं था या को बि वॾो ॾींहुं वार मल्हायूं था त उन जो महत्व आख़िर छा आहे, उन जी महिमा छा आहे, उन जे बारे में संत विस्तृत जानकारी ॾींदा आहिनि। कई प्रकार जी जानकारी लाइ करे तव्हां ॾिसंदा रहो तव्हांजो पंहिंजो चैनल सिंधी समाचार राजस्थान। ऐं वरी हिकु दफ़ा असां चईंदासीं कि श्री अमरापुर दरबार में अधिक सां अधिक संख्या में पहुची करे दर्शन जो लाभ वठो ऐं सनातन धर्म जे बारे में वधीक मां वधीक ॼाण हासिल करो। जय श्री झूलेलाल।